नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे गौसपुर में ख़बर ॾींदा हलूं त हिकु ॾींहुं अॻु कशमूर ज़िले जे मुख़्तलिफ थाणनि जे पुलिस नफरी जो बक्तर बंद गाॾियुनि साण करे मीर अहमद जागराणी ते चढ़ाई करे ओताक डाहे पट करे 3 औरतुनि समेत 1 साल जे नींगर ऐं मस्जिद पेश इमाम खे खंबी खणी वञण वारे अमल ख़िलाफ़ ॻोठाण जो कशमूर ज़िले जे पुलिस ख़िलाफ़ अकबर जागराणी मासूम ॿारनि समेत एहतजाज मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई है। ॻोठाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु ॾींहुं अॻु पुलिस फजर वेल असांजे ॻोठ ते काह करे 20 खां वधीक पुलिस मोबाइलूं बक्तर बंद साण करे चढ़ाई करे घरनि में पियल समूरो सामान खणी 3 औरतुनि समेत 5 ॼणनि खे खंबी करे 22 ढोर काई विया आहिनि, जेका असां सां सरासरी नाजाइज़ी आहे। मुज़ाहिरीन IG सिंध तोड़े वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त बिना कंहिं देर जे असांजे एहतजाज जो नोटिस वठी औरतुनि समेत सभिनी माण्हुनि खे आज़ाद करे चौपायो माल वापस कराए ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।